घोटकी कुछ ॾींहनि खां सोशल मीडिया ते बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ MQM तरफ़ां मन घड़त ऐं ग़लति ऐं बेबुनियाद प्रोपेगेंडा कई पई वञे, जंहिं ज़रिए सिंध सूबे में अलॻि सूबे जो तासुर ॾियण जी साज़िश कई पई वञे थी, जेका इंतिहाई अफ़सोसनाक ऐं क़ाबिल मज़म्मत आहे। हिन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो सोशल मीडिया ते पैगाम ज़रिए सख़्त रद्दअमल ॾींदे चयो त MQM जे अहिड़े मनफ़ी सियासत सिंध जी वहदत ख़िलाफ़ खुलियल साज़िश आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सिकंदर अली लाखो चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह सिंध जे हक़नि, वहदत, वफ़ाक़ जी मज़बूती लाइ आवाज़ उथारींदो रहियो आहे, जॾहिं त MQM हमेशह नफ़रत, विरहासत ऐं इंतिशार जी सियासत कंदी रही आहे। हुन चयो त सिंध हिकु आहे, हुई ऐं हमेशह हिकु रहंदी। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी सिंध जी आवाम सां गॾु बीठल आहे ऐं कंहिं बि क़ुवत खे सिंध खे विरहाइण या आवाम खे गुमराह करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन अवाम खां अपील कई त हू सोशल मीडिया ते फहिलायल ग़लति ख़बरुनि ऐं प्रोपेगेंडा खां होशियार रहनि ऐं अहिड़ियुनि साज़िशुनि खे नाकाम बणाइनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।